अहम ख़बर के ॾियूं। हुकूमत शमसी तवानाई लाइ सोलर पैनल सस्ता करण ते गौर शुरू करे छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सोलर पैनल ते 17.5% जनरल सेल्स टैक्स ख़त्म करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। हुकूमत वाहपेदारनि खां आसान किस्तुनि ते सोलर पैनल ॾियण जी तजवीज़ ते गौर शुरू करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर जो चवणु आहे त ईंदड़ माली साल मां माहवार 200 यूनिट ताईं बिजली इस्तेमाल करण वारनि वाहपेदारनि जे लाइ बिजली महांगी न कई वेंदी। आगाह कयूं पिया। हुकूमत शमसी तवानाई लाइ सोलर पैनल सस्ता करण ते गौर शुरू करे छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सोलर पैनल ते 17.5% जनरल सेल्स टैक्स ख़त्म करण जी तजवीज़ ॾिनी वई। हुकूमत वाहपेदारनि खां आसान किस्तुनि ते सोलर पैनल ॾियण जी तजवीज़ ते गौर शुरू करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर जो चवणु आहे त ईंदड़ माली साल मां माहवार 200 यूनिट ताईं बिजली इस्तेमाल करण वारनि वाहपेदारनि जे लाइ बिजली महांगी न कई वेंदी।